अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। सिंध ऑनलाइन स्कूल में आऊं आहियां अवां जो कंप्यूटर टीचर वसीम अब्बास बोलो। डियर स्टूडेंट्स, अॼु ॾिसंदासीं इंसर्ट मेन्यू जे अंदरि बुकमार्क ऐं क्रॉस रेफरेंस खे। ठीकु आहे, त हाणे तव्हां हिते ॾिसो, मां पेज जे बिल्कुलु हेठि, यानी कि भले तव्हां ॿ पेजनि जे हेठि वञो बि को प्रॉब्लम कोन्हे, मां हेठि लिखां थो अबाउट कंप्यूटर etc। हाणे मुंहिंजो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं मुंहिंजो लाइन जे मथे किथे बि हिते लिखियलु आहे अबाउट कंप्यूटर, यानी कि मां हिन ते क्लिक कयां त इन जी डेफिनेशन मूंखे जेकी ही शइ लिखियलु आहे इहो मथे मूंखे मिले। यानी कि लिंक हूंदो आहे इंटरनेट में, तव्हां कंहिं बि लिंक ते क्लिक कंदा उनजे बारे में तव्हांखे मिलंदो आहे, त पोइ उनजे लाइ तव्हां छा कंदो, जेकॾहिं ही शइ तव्हांखे खपे त हिन जी टाइटल खे तव्हां सिलेक्ट करे पहिरियों कॉपी कयो। कॉपी करण खां बाद में तव्हां बुकमार्क में अची करे हिनखे पेस्ट कयो, हुते राइट क्लिक करे पेस्ट, ऐं हिनखे तव्हां ऐड करे छॾींदो, या अबाउट ख़तमु कयां, ऐड करे छॾियो आहे। हाणे तव्हां छा कंदो, ही जेको लिखियलु आहे हिनखे तव्हां ख़तमु कयो, छो त कॉपी पाण कयो आहे। इते ई कर्सर तव्हांजी रखियलु आहे, कर्सर रखी क्रॉस रेफरेंस में अचो। छा में कॉपी पेस्ट कयोसीं? बुकमार्क में। हाणे तव्हां क्रॉस रेफरेंस में अची करे हिते ॻोल्हींदा वे बुकमार्क, छो त बुकमार्क में पाण पेस्ट कयोसीं। बुकमार्क ॻोल्हींदो, ही शइ तव्हांजी लिखियलु आहे, सिर्फ़ु तव्हांखे इंसर्ट ते क्लिक करिणो आहे ऐं हिनखे क्लोज़ करे छॾियो। ॾिसो, ही तव्हां हिते लिखियलु आहे कंप्यूटर। जीअं तव्हां हिन जे मथां कंट्रोल पकड़े लेफ्ट क्लिक कंदो त तव्हांखे डायरेक्ट हेठि लिंक ते खणी ईंदो। उनखां पोइ रेफरेंस कमेंट। जेकॾहिं कंहिं बि वर्ड खे तव्हां कमेंट ॾियणु चाहियो था, उनखे सिलेक्ट करे, छो त सिलेक्शन ज़रूरी आहे, न त कमेंट खे ख़बर न पवंदो भई कहिड़े वर्ड खे मां कमेंट्स ॾियां। सभ खां पहिरीं तव्हां उन वर्ड खे सिलेक्ट कयो, पोइ कमेंट ते क्लिक कयो, ही तव्हांजी कमेंट्स आहे। ऐं ही जेको लिखियलु आहे इस्लामिक वन, ही जेको विंडो रजिस्टर्ड थियल आहे उहो इस्लामिक जे नाले सां थियल आहे। तव्हां जस्ट पंहिंजो कमेंट हिते टाइप कयो, ही ॾिसो कमेंट टाइप थो थिए। अगरि इहो कमेंट ख़तमु करिणो आहे, तव्हां राइट क्लिक बि करे सघो था, या क्लिक करे डिलीट बि प्रेस करे सघो था, या तव्हां डायरेक्ट हिनखे डिलीट बि करे सघो था। राइट क्लिक करे डिलीट कमेंट ख़तमु कयोसीं। उनखां पोइ हेडर एंड फुटर पेज नंबर सी, ही ज़रूरी इशू थो, तव्हां हिनखे तवजा सां ॾिसो। फर्ज़ कयो ही तव्हांजा कुझु नोट्स आहिनि, तव्हां 500 या 1000 फाइलूं था ठाहियो, पर तव्हांखे विसरी वियो त उनखे को टाइटल ॾियो। हा, हाणे तव्हां सभिनी पेजनि खे जुदा जुदा टाइटल न ॾींदो, त तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां हेडर में वञी करे हिकु ई शइ लिखंदो, डायरेक्ट सभिनी में अची वेंदी। मिसाल, हेडर में तव्हां चओ हेड माना मथे, फुट माना हेठि। हेडर माना पेज जे मथे यूज़ कंदो, फुटर यानी कि पेज जे हेठि। हाणे हेडर ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे ही काफ़ी एग्जाम्पल ॾिए थो, काफ़ी डिज़ाइनूं थो ॾिए, तव्हां जेकी स्टाइल हाणे हिननि में खणो। मां हिन में हिकिड़ो सिंपल ॻोल्हियां थो, सिंपल रखंदुसि। ही हिन ते क्लिक कयो आहे, ॾिसो ही आहे टाइटल। छा आहे? फॉर एग्जाम्पल कंप्यूटर नोट्स। हिते टीचर्स जो नालो लिखूं था, या ॿियो कुझु बि तव्हां लिखी सघो था, ज़रूरी न आहे टीचर जो नालो लिखो। ही शइ लिखियो आहे। हाणे तव्हां ही जेकी लाइन कट जी निशानी ॾिसो था, हिन जे हेठि तव्हां डबल क्लिक कयो, हाणे ऑटोमेटिकली सभिनी पेजनि में अची वियो आहे। अगरि पेज जे हेठि तव्हांखे ॾियणो आहे, अच्छा, हिनखे जेकॾहिं तव्हां ख़तमु करणु चाहियो था, इंसर्ट में अची साॻियो हेडर ऐं हिनखे रिमूव करे छॾींदो। अगरि पेज जे हेठि ॾियणु चाहियो था त पोइ तव्हांखे करिणो आहे फुटर। काफ़ी स्टाइल डिज़ाइन मौजूदु आहिनि, फुटर में पेज नंबर्स लिखी सघो था, कॉन्टेक्ट नंबर ॾेई सघो था। फॉर एग्जाम्पल मां ही लिखां, ही रखां थो डिज़ाइन, ॾिसो ही स्टाइल अची वई आहे। अगरि हिन में कुझु लिखणु चाहियो था, टैब बटन सां मां सेंटर ते आहियां, मां हिते लिखणु चाहियां थो साॻियो तव्हां किथे बि डबल क्लिक कयो, ऑटोमेटिकली तव्हांजी सॼिनि पेजनि में इहा शइ हूंदी। ही ॾिसो, अगरि इहे ख़तमु करणु चाहियो था, इंसर्ट में अची करे फुटर ऐं तव्हां हिनखे रिमूव कंदो, ख़तमु थींदा। उनखां बाद में तव्हांजा काफ़ी पेजिस हिते मौजूदु आहिनि। तव्हां हर पेज खे नंबर ॾियणु चाहियो था। हाणे नंबर जा क़िस्म थींदा आहिनि, अल्फ़ाबेट में हुजे, अंगनि में हुजे,
ABC तव्हां रखो। ऐं ॿी ॻाल्हि त उहे नंबर जी डायरेक्शन बि तव्हांखे पुछंदो कहिड़े डायरेक्शन में ॾींदो, नंबर लेफ्ट पासे हुजे, सेंटर ते हुजे, राइट पासे हुजे, हिन साइड में हुजे, यानी कि हिनखे असां मार्जिन चवंदा आहियूं, या पेज खे पेज नंबर्स तव्हां हेठि ॾियणु चओ था, हमेशह पेज नंबर टॉप सेंटर ते ईंदो आहे। पोइ तव्हांखे हिते काफ़ी एग्जाम्पल ॾींदो, पेज नंबर्स में चए थो टॉप में वेंदो, बॉटम यानी कि हेठि, पेज मर्जन्स यानी कि साइड में ॾिसो त तव्हांखे ॿुधाए थो ॾिसी लेफ्ट पासे, राइट साइड, करंट पोजीशन यानी कि जिथे तव्हांजी कर्सर रखियल आहे, हिते कर्सर मां रखां थो हिते ई नंबर ॾींदो, पर मां हिनखे टॉप में अची करे सेंटर कयां थो। डबल क्लिक कयो काथे 2 3 पेज टिनि खे नंबर में। अगर तव्हां इनके फॉर्मेट चेंज करणु चाहियो था तो फॉर्मेट पेज नंबर्स में अची तव्हां 1 2 3 जी जगह ते इनके ABC भी रखी सको था। जस्ट ओके कयो, ये ॾिसो। अच्छा, ये खत्म कंदो साॻियो पेज नंबर ऐं रिमूव ते क्लिक कंदो। उनखां बाद में टेक्स्ट बॉक्स, ही आहे टेक्स्ट बॉक्स में कुछ स्टाइल मौजूद आहिनि, हिन में को भी तव्हां रखी सको था। मिसाल मां ही खणा थो, ॾिसो ये ऑलरेडी टाइप थियल आहे, तव्हां जस्ट हिन में लिखाई कंदो जेकी शइ तव्हां लिखणु चाहियो था। जेकी शइ तव्हां लिखो, ख़त्म करिणो आहे डायरेक्ट तव्हां क्लिक करे डिलीट बटन खे प्रेस कंदो, इहा शइ ख़त्म थी वेंदी। अगरि जेकॾहिं तव्हां ड्रा टेक्स्ट बॉक्स कंदो पोइ तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कुझु बि लिखी सघो था। ड्रा टेक्स्ट बॉक्स करे तव्हां हिन में बॉक्स तव्हां ड्रा करे सघो था, किथे बि ड्रा बॉक्स रखो उते ई तव्हां हिन में कुझु बि लिखी सघो था, हिन में कलर बि ॾेई सघो था। आउटलाइन जी ख़त्म करणु चाहियो था, शेप आउटलाइन में अचो ऐं हिनखे नो आउटलाइन कंदो, शेप आउटलाइन, पर आउटलाइन आहे ई कोन ॾिनल आहे। वरी ॿीहर खणा थो, शेप, इंसर्ट, टेक्स्ट बॉक्स, ड्रा टेक्स्ट। अगर हिते तव्हां रखो था, अगर हिन में पासीरी लिखाई कंदो त इन जे लाइ तव्हांखे छा करणो पवंदो, रैप टेक्स्ट में तव्हां चओ या तव्हांजी टेक्स्ट डायरेक्शन ॾिसो, लिखंदा आहिनि टेक्स्ट डायरेक्शन, तव्हां हिन में अची करे टेक्स्ट डायरेक्शन कयो। साइज़ तव्हांजी वधाए सघो था सिलेक्ट करे, कंट्रोल एंड ब्रैकेट्स, यानी शॉर्टकट में साइज़ जेकॾहिं वधाइणो आहे कंट्रोल खे पकड़े, कंट्रोल होल्ड में हुजे, एंड ब्रैकेट सां साइज़ वधाईंदो, स्टार्ट ब्रैकेट सां साइज़ घटाईंदो। मां तव्हांखे ॾेखारियां थो कीबोर्ड स्क्रीन में, ही कंट्रोल खे पकड़े हिन ब्रैकेट सां साइज़ वधंदो, कंट्रोल होल्ड में हुजे, हिन ब्रैकेट सां साइज़ वधंदो ऐं हिन सां घटि हूंदो, पर यादि रहे त ही तव्हांजी कंट्रोल होल्ड में हुजे। हाणे तव्हां आउटलाइन खे ख़त्म करणु चाहियो था, शेप आउटलाइन में अची नो आउटलाइन कंदो। डेस्टिनेशन में नो आउटलाइन छो कोन्हे, या आउटलाइन शेप फिल, मोर लाइन्स, या कलर्स में अची करे तव्हांखे ब्लैक जी जगह में वाइट रखो, छो त पोइ हिते पेज में भी वाइट बैकग्राउंड आहे, तव्हांजी उहा हाइड थी वेंदी। ये हुयो तव्हांजो टेक्स्ट बॉक्स। उनखां पोइ क्विक पार्ट्स भी तव्हां पढ़ी चुका आहियो, जेके इंसर्ट कवर पेज जे अंदरि आहिनि। हीअ डिज़ाइन जेकी आहे हिते भी मौजूदु आहे। क्विक पार्ट्स तव्हां हिते खणी सघो था, बिल्ट इन ब्लॉक्स ऑर्गेनाइज़र में अची करे को भी स्टाइल तव्हां ॾेई सघो था हिन में, पंहिंजे डॉक्यूमेंट्स पेज में। ॾिसो ही तव्हांजी कवर पेज टाइप आहे, जस्ट तव्हां इंसर्ट कंदो तव्हांजे मिलंदो, पर मां हिते क्लोज़ कयां छो त पढ़ी चुका आहियूं पाण पोइ लेसन में। उनखां पोइ आहे वर्ड आर्ट, इहा आहे वर्ड आर्ट, यानी कि तव्हां हिन में वधीक जेकॾहिं कमु करणु चाहियो था, टेक्स्ट खे वधीक ख़ूबसूरत करण लाइ वर्ड आर्ट खे यूज़ कयो। मां लिखां थो ऑनलाइन school.com, जस्ट इनके ओके कयो ऐं हिनके सब खां पहिरीं तव्हां टेक्स्ट रैपिंग में अची करे कंहिं बि हिकिड़े ते क्लिक कयो ऐं तव्हां हिनखे थोरो मथे खणो ऐं हिनखे पकड़े तव्हां हेठि कंदो त जीअं हिन में कुझु ॻोल्हाई अचे। हीअ तव्हांजो हिते हेठि थो हुजे, तंहिंजो मक़सदु इहो आहे तव्हां हिनखे सिलेक्ट करे टेक्स्ट रैपिंग में तव्हां हिनखे कयो बिहाइंड टेक्स्ट। हाणे तव्हां हिन टेक्स्ट खे थोरो एंटर करे हेठि लाहियो।
सिलेक्ट करें, कंट्रोल इंक्रीज सां साइज, कंट्रोल बी सां बोल्ड एंड कंट्रोल यू सां अंडरलाइन तव्हांखे ॾेई सघो था। ही हुई तव्हांजी वर्ड आर्ट। अञा ही वर्ड आर्ट में काफ़ी तव्हां कमु करे सघो था। इंसर्ट ही वर्ड आर्ट, हिते जेके तव्हां ही डिज़ाइन खणो था, जस्ट इन ओके कंदो, ही डिज़ाइन तव्हां हिन में तब्दील करे सघो था। मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं आहिनि, आउटलाइन, शेप फिल, आउटलाइन वग़ैरह भी तव्हां इनमें चेंज करे सघो था। उनखां पोइ आहे ड्रॉप केस, यानी कि तव्हां पहिरें लेटर्स खे जेके वॾो करणु चाहींदा, जीअं न्यूज़पेपर में तव्हां अॼुकल्ह ॾिसो था ड्रॉप केप में जी ही ड्रॉप इनवर्जन। सब खां पहिरीं मां इन आउटलाइन खे ख़तमु कंदुसि, ऑन ड्रॉप केप। ड्रॉप ते क्लिक कंदो त हिन जे हेठां लिखाई थींदी, इनवर्जन कंदो त हिन जे हेठि टेक्स्ट तव्हांखे शो न थींदो। ॾिसो जेका तव्हां रखो में खे असां रखूं था, ही ॾिसो। ओके डियर स्टूडेंट्स, ही असांजा हुआ क्विक पास, वर्ड आर्ट, ड्रॉप केप, पेज नंबर्स वग़ैरह। नेक्स्ट लेसन में इंशाल्लाह हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।